एक पुट जी दुखायल याद वरी ईद आई पर बाबा तू न आए। ईदूं त ईदूं हूंदियूं आहिनि पर मुंहिंजी ईद मुंहिंजूं ख़ुशियूं सभु बाबा पाण सां गॾु खणी वियो। छाजियूं ईदूं छाजियूं ख़ुशियूं भाऊ मुमताज़ कुंबर वाके माण्हुनि जे ज़बान तां ॿुधंदो वठां थो त हीअ हिकु वॾी ईद अचे पई पर सभिनी जे चेहरे ते मुर्कूं ऐं ख़ुशियूं ॾिसां थो। पर छा कयां मुमताज़ ईद त ईद हूंदी आहे पर मां कंहिंसां गॾु ख़ुशियूं मल्हायां ऐं आऊं हिकु ग़रीब जो पुटु आहियां जंहिंजो पीउ हिकु मज़दूर हो। पंहिंजो पघर वाहे मूंखे सभिनी मां ख़ुशि रखंदो पर अलाए जे कहिड़ो वाव वरियो उहे सभु मुंहिंजूं ख़ुशियूं ज़मीन में दफ़न थी वियूं। रमज़ान शरीफ़ जो महीनो शुरू थियो हो त बाबा मुंहिंजे लाइ ईद जी तयारी में मसरूफ़ थी वियो पर मूंखे कहिड़ी ख़बर मुमताज़ मुंहिंजूं ख़ुशियूं मातम में मटिजी वेंदियूं। पर नाए रोज़े जी सुबुह जो मामूल मुताबिक़ बाबा पंहिंजी मज़दूरी लाइ रवानो थियो मस हो त असांखे कहिड़ी ख़बर त बाबा जी आख़िरी मुलाक़ात आहे। शाम जो 3 बजे चाचे बशीर जे पुटु ॿुधायो त चाचा नूरो ॿोरी पुठनि ते रखी सीढ़ी ते चढ़ी रहियो हो त सीढ़ी तां पेर तिरकी पियो ऐं उन जे करे सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे ऐं उनखे सरकारी अस्पताल खणी विया आहिनि। पोइ आऊं ऐं अम्मा ख़ाली हथ लोॾींदे वञी बाबा वटि पहुता हुआसीं। बाबा बेड ते ज़ख़्मनि में चूर थियल तड़पी रहियो हो। असीं अस्पताल जे ॿाहिरां दाऊं करे रहिया हुआसीं। मुमताज़ थोरी देरि खां पोइ डॉक्टर ॿाहिरि आयो ऐं अम्मा खे चवणु लॻो त मरीज़ जी तबियत नासाज़ आहे ऐं हिन खे कराची खणी वञो। असांजा हिकु त हथ ख़ाली ऐं ॿियो गुरबत। पोइ बि अम्मा डॉक्टर जे पेरनि ते हथ रखी दाऊं कयूं पर डॉक्टर अम्मा जी हिकु न ॿुधी। बस बाबा बेड ते तड़पी वञी मालिक हक़ीक़ी सां मिलियो। बस बाबा जो मड़ घर खणी आयासीं। बाबा त वञी हमेशह आराम में सुतो। अॼु बाबा खे 1.5 साल गुज़री वियो आहे पर अॼु ताईं असांजी कंहिं बि सार न लधी। बस अम्मा सुबुह जो सवेर अमीरनि जे घरनि में सफ़ाई करे ऐं हर रोज़ जो अमीरनि जे घरनि जा ताना सहे थी। बस छा कयां मुमताज़ ईदूं त ईंदियूं ऐं वेंदियूं। ईदूं त अमीरनि ऐं नवाबनि जूं आहिनि ऐं अमीरनि जे ॿारनि जूं आहिनि। असीं त ग़रीब आहियूं। अमीर पंहिंजे बदन तां पुराणा कपिड़ा लाहे उछलाईंदा आहिनि उहे असांजे बदन जा अची ज़ेवर बणिजंदा आहिनि। हा मुमताज़ ईदूं ईंदियूं रहंदियूं आहिनि पर मुंहिंजी ज़बान तां हमेशह इहा ई दुआ आहे त हर माण्हू पंहिंजे वालिदीन सां गॾु ईदूं कनि। अॼु बि दुआ आहे त अल्लाह पाक सभिनी जे वालिदीन खे हमेशह सलामत रखे। सभिनी जे वालिदीन जे चेहरे ते मुर्कूं रक़्स कंदियूं रहनि। अॼु बि जॾहिं कंहिंखे ॿोरी कुल्हे ते खणंदे ॾिसां थो त मुंहिंजो बाबा यादि ईंदो आहे ऐं जॾहिं का ख़ुशी ईंदी आहे त बाबा यादि ईंदो आहे। बस दुआ आहे त अल्लाह पाक बाबा खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए।